दोस्तों माफ़ कजो थोड़ी लेट थी आहे लाइव अचण में, छाकाणि त दोस्तनि पारां मुंहिंजो हिते लंच रखियो वियो इस्लामाबाद दोस्तनि पारां। ही सारंग सिंधी जेको आहे सिंधी खाधनि जो ही इस्लामाबाद F11 में होटल आहे ऐं तमामु घणो मज़ो आयो हिन सिंधी खाधनि खे जेको आहे इंजॉय कयोसीं हिते असां इस्लामाबाद में। ऐं कुझु दोस्तनि मुंहिंजो इहो लंच अरेंज कयो ऐं दावत ते आयल हुयुसि, उनजे करे जेको बेसमेंट आहे होटल जो उते ही सिग्नल न पिया अचनि। ऐं हाणे असां जॾहिं लंच ओवर कयो आहे त मां ॿाहिरि आयो आहियां ऐं ही दोस्तनि जो मां तारुफ़ करायां। ही साईं सूमरो साहब आहे असांजो दोस्त, मेज़बान असांजो रियाज़ सातो साहब आहे जेको राणीपुर जो आहे, साईं माजिद कुरैशी साहब आहे जेको हिते ब्यूरोक्रेट आहे इस्लामाबाद में, ऑफिसर आहे हिकिड़ी मिनिस्ट्री में। ऐं ही त चहिरो ॼातल सुञातल आहे, जाखोड़ी किरदारु आहे मुर्तज़ा सोलंगी साहब। त हिननि दोस्तनि सां मां वेठो हुयुसि लंच ते, इन जे लाइ देरि थी वई। ऐं मुंहिंजे लाइव सेशन में थोरी बि देरि थींदी आहे त तरह तरह जा वरी तबसरा शुरू थी वेंदा आहिनि। त जीअं मूं टाइटल रखियो आहे त अचो गॾिजी जेको आहे ठरी मीरवा वारी 26 जुलाई वारी रैली खे कामयाबु कयूं ऐं मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि ऐं हथरादू जेके शयूं पैदा करण जी कोशिशि कई पंहिंजे, उनखे मां पहिरियों बि नज़रअंदाज़ कयो ऐं हाणे बि नज़रअंदाज़ कयां थो। गॾोगॾु अॼोके हिन सेशन में हिन लाइव जेको आहे सेशन में मां उन्हनि शर दोस्तनि खे, शर नौजवाननि खे जेके ठरी ऐं हुनजे भर वारे इलाइक़नि में रहनि पिया, सलाम थो पेश कयां त जेके हिन मामले ते बिल्कुलु संजीदा बीठल आहिनि, जेके आजियाणे जूं तयारियूं कनि पिया ऐं जेके इन अमल खे जेको काज़ खणी असां अचूं पिया उनखे वेलकम कनि पिया दिलि सां, उन्हनि खे मुंहिंजो सलाम हुजे। गॾोगॾु ऐं जेके बि शर बिरादरी जा मोज़ज़ीन आहिनि उन्हनि सां, उन्हनि पारां मुंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे ऐं दोस्तनि सां उन्हनि जा सलाह मशवरा थिया आहिनि। ऐं जंहिंमें असांखे खलील चांडो साहब मूंसां ॻाल्हायो ऐं असगर बाग़ी खोसो साहब मूंसां ॻाल्हायो, सखर जे अब तक जे ब्यूरो चीफ इमदाद फुलपोटो साहब मूंसां इन मामले ते ॻाल्हायो, ख़ुदि पुलिस जे कुझु आला अमलदारनि मूंसां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं ॿियनि बिरादरनि जा जेके मोज़ज़ीन आहिनि उन्हनि बि मूंसां इन मामले ते ॻाल्हि ॿोल कई आहे त इन मामले खे पुरमन तरीक़े सां हैंडल कजे। त सभिनी खे मूं जेके मुंहिंजा मोतबर मोज़िज़ दोस्त आहिनि इहा रिप्लाई कयो आहे, इहो जवाबु ॾिनो आहे त साईं मुंहिंजे तरफ़ां पहिरें ॾींहं खां पुरमन रैली जे इनकाद जो ऐलान आहे, याने असां तरफ़ां का अहिड़ी शइ न आहे। असां जेको वेझो माज़ी आहे कारसाज़ धरणे खां वठी ऐं जाली डोमिसाइल रद्द करण वारी जदोजहद ताईं, उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके कराची में मसइला थियनि पिया ऐं जिते बि असां जेको बि सॾु ॾिनो आहे एहतजाज जो, उते पतो बि असां न आहे टोड़ियो कंहिं वण जो ऐं हज़ारनि जी अंग में मौजूदगी जे बावजूदि असां कानून खे हथ में कॾहिं न आहे खयो, न कंहिंखे असां रंज पहुचायो आहे। असां जेके कराची में धारिया आहिनि अगवानी पठान तालिबान जा पैरोकार या जेके ख़ुदि उर्दू स्पीकिंग में MQM लंडन जा जेके इंतहा पसंद दहशतगर्द आहिनि, जेके सिंधियुनि जा दुश्मन आहिनि, असां उन्हनि जे इलाइक़नि में उन्हनि खे कॾहिं ख़राश ताईं न आहे पहुचाई, कॾहिं उन्हनि खे को नुक़सानु न आहे पहुचायो। असां त पुरमन एहतजाज जा आदी आहियूं त कंहिंसां इंसाफ़ जे लाइ जेकॾहिं असां रोडनि ते निकिरूं था, जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं मज़लूम सां गॾु बीहूं था, जेकॾहिं ज़ालिम खे ललकारियूं था, वहशत ऐं बर्बरियत जे ख़िलाफ़ असां गॾु पिया थियूं त इन में कंहिंजो नुक़सानु छा थो थिए। मूंखे इन शइ जो जवाबु ॾिनो वञे त हीअ रैली बाबा कंहिंजी अना ज़ात ऐं कंहिंजी क़ौम खे टारगेट करणु हरगिज़ न आहे। हीअ जेका रैली आहे उन मासूम बचिड़े सां हिमत हौसलो पैदा करण जे लाइ आहे। उन समेत जेके ॿिया मासूम बचिड़ा जेके आहिनि उते ठरी में मासूम असां बचिड़नि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे, इज़तूं असमतूं दाव ते लॻल आहिनि, असां उन्हनि खे सिक्योर करण जे लाइ अचूं पिया ठरी मीरवा। ऐं उन सोच खे जेका सारंगू जी जेका माइंड सेट जी जेका माफ़िया ऐं लॉबी आहे उन में ख़ासि कली बिरादरी जो बि हिकिड़ो जवाबदार आहे, ॿियनि बिरादरियुनि जा बि उहे जवाबदार आहिनि। त इन्हनि ॾोहारियुनि जो को ज़ात मज़हब रंग नसल ज़बान न आहे। त मुंहिंजो इहो मक़सदु आहे त हीअ जेका रैली आहे उहा पुरमन आहे। असां अजरक ऐं गुल खणी पारड़े जे वालिद ॾे अचूं पिया। ऐं तव्हां सभिनी खे यादि हूंदो जॾहिं
गुलाम कादिर चांडियो साहब असांजो दोस्त आहे, सोशल मीडिया एक्टिविस्ट जंहिंजो रिपब्लिकन हिकिड़ो वेब ते पेज आहे फेसबुक ते, उन में पहिरें ॾींहुं जेको इन बचिड़े जे वालिद जेको आहे ॻाल्हायो आहे उहो तव्हां ॿुधो त माना हू ॻोढ़ा लाड़े चए पियो त असां मजबूर आहियूं, करे कुझु नथा सघूं, जवाबदार ताक़तवर आहिनि ऐं उन्हनि जो वॾी माफ़िया ताक़तवर आहे। त मुंहिंजा भाउ तव्हां सभई ॿुधायो त जेकॾहिं रहीम शाह ऐं इरशाद रांझाणी जे ख़ानदान जी भेंट कई वञे त रहीम शाह तमामु घणो गुंडो ऐं दहशतगर्द आहे, हिकिड़ी माफ़िया आहे भैंस कॉलोनी जी। ऐं इहो जेकॾहिं असां पब्लिक प्रेशर न कयूं आहे बिल्डअप, त छा सम्झो था त रहीम शाह अॼु अदालतुनि में उन्हनि जूं ज़मानतूं रद्द थियनि? छा सम्झो था त रहीम शाह अॼु ॾींहं ताईं जेको आहे सेंट्रल जेल में क़ैद हुजे? इहो अवामी दबाव आहे जेको हर कॉर्नर ते असरु रखे थो, चाहे उहा जुडिशरी हुजे, चाहे उहा पुलिस हुजे, चाहे उहे जांच कंदड़ ऑफिसर्स हुजनि। जॾहिं तव्हां पब्लिक प्रेशर वधायो था त तव्हांजो केस मज़बूत थिए थो ऐं घण रुखियोनि ते असरु थो पए। त हिन मामले में बि असांखे अवामी दबाव जो मुज़ाहिरो इन करे बि करिणो पए थो त शायदि को पुलिस वारो, शायदि को अॻिते हली ॿियो माण्हू इन खे सिधी अणसिधी तरह को इन वहशी दरिंदे सिफ़त खे को सारंगू खे फेवर करे, उन जे माण्हुनि खे फेवर करे। मूंखे ॿुधाईंदी पुलिस ख़ैरपुर जी त हीअ जेके ॿिया सहूलियतकार ॿधा आहिनि उन्हनि में कंहिंखे तव्हां FIR में विधो आहे? चोथों ॾींहुं आहे, तव्हांखे केॾा इंसाफ़ साम्हूं आहिनि, छो न ATC में पेश कयो उनखे रिमांड वरितो? छा लाइ? त उन्हनि खे रिलीफ थो मिले। ऐं हीअ असांजो मुज़ाहिरो, ही रैली पुरमन जेका इहा जागरता मुहिम आहे उन माफ़िया जे ख़िलाफ़ ऐं पंहिंजनि बचड़नि जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ करण लाइ। अचो, जेके शर भाइर आहिनि असांजा, जेके गैरतमंद आहिनि, जिन जा बचड़ा उते रहनि था, जिन जो मुस्तक़बिल इनसिक्योर थी वियो आहे, गैर महफ़ूज़ थी वियो आहे, उन्हनि जे असां बचाव जे लाइ, उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ निकिरूं पिया। बाक़ी मुंहिंजो को ज़ाती मफ़ाद न मूं वटि का ज़ाती अना आहे इन मामले ते। त असां त अलल ऐलान या जंग कई आहे उन वहशी दरिंदनि सां, उन वहशी सिफ़त माण्हुनि सां जेके बचड़नि जी असमतुनि जा प्यासा आहिनि। असां त उन्हनि खे ललकारियो आहे। तव्हां पाण ॾे सम्झो छो था? हीउ सॼो प्रेशर, हीअ सॼी लानतान उन्हनि ते थिए थी, तव्हां छो था हरूभरू पराई जंग में अचो? हीअ जंग रहज़न ऐं जेको आहे इंसाफ़ पसंदनि जी आहे। हीअ जंग ॿारनि जे रत जे प्यासे, असमतुनि जे प्यासे ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल खे तहफ़ुज़ ॾियण जे विच में आहे। त मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो मामिलो तव्हांखे यादि हूंदो, जॾहिं अली मोहम्मद महर सिंध जो वॾो वज़ीर हुयो त उन ॿिनि कबीलनि में, यानी महर ऐं आलमाणी कबीलनि में, शाइस्ता आलमाणी ऐं बलकशेर महर मामले ते तमामु घणो हिकिड़ो स्ट्रेस पैदा थियो घोटकी में। त हिकिड़ी बांह खजी वई, महरनि बांह खईं, आलमाणियुनि जी छोकिरी हुई ऐं वॾा मामला थिया, वॾो हिकिड़ो स्ट्रेस थियो, हथियार निकिता, माण्हू निकिता, वॾो ॾहकाओ पखिड़िजी वियो, माना तमामु घणी बेचैनी थी ज़िले में। ऐं जॾहिं अली मोहम्मद महर समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि, ख़ासि तौर ते उन वक़्तु जेको SSP हुयो, TPO सदर सनाउल्ला अब्बासी साहब, उन इन मामले खे ट्याकड़ी करे तमामु घणो हैंडल कयो ऐं शर तोड़े आलमाणी जे महर ऐं आलमाणी उहे पाण में जिरगे ते ॻाल्हियुनि ते राज़ी थी विया। ऐं जॾहिं माहौल ठापुर ॾे हुयो, माहौल इंसाफ़ पसंदी ॾे हुयो, माहौल अमन पसंदी ॾांहुं वधे पियो, त अचानक तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो खुदू आलमाणी नाले हिकिड़ो किरदारु पैदा थियो अचानक। ऐं खुदू आलमाणी जो न हुन आलमाणी छोकिरी शाइस्ता सां तालुक़ु हुयो, न महरनि सां। अचानक टपो हिन मुछ खे वटे, काटन कलफ पाए ऐं काविश अख़बार में 3 कालम धमकी छपराई त बाबा मुंहिंजो ठाह न जहिड़ो आहे। हाणे न हुनजो माई सां तालुक़ु हुयो, न हुन छोकिरे वारनि सां तालुक़ु हुयो, पर ॿिन्ही जा जेके माउ पीउ हुया, शाइस्ता आलमाणी जा ऐं बलकशेर जा, या हुनजा राजभाग जा चङा मुड़ुस हुआ, उहे राज़ी थी विया ॻाल्हियुनि ते, ट्याकड़ी ते, ॿांह मोटाइण ते। ऐं हुन खुदू आलमाणी विच में टपो ॾेई, जंहिंजो को तालुक़ु ई न हुयो, उन इन मामले खे जेको आहे ख़राबु कयो। ऐं हीउ मामिलो बि ईअं आहे, बाबा रैली जी कॉल ॾिनी आहे, मुश्ताक सरकी कॉल ॾिनी आहे हुन मासूम बचिड़े सां मिलण जे लाइ, उनजो हौसलो वधाइण जे लाइ, ऐं कॉल ख़िलाफ़ु ॾिनी आहे इन वहशी दरिंदे सारंगू जे लाइ। त हीअ ॿिया माण्हू छो अची काटन कलफ पाए, मुछनि खे कलर करे अची जेको आहे वेही करे दाबा धमकियूं था ॾियनि? तव्हां इहो चवणु छा था चाहियो? विच में छो था टपो ॾियो? हीउ सॾु असांजो आहे, सॾु वहशी दरिंदे जे ख़िलाफ़ु आहे, सॾु हुन ॿार सां हौसलो वधाइण जे लाइ। त तव्हांजो कमु छा आहे विच में? छा भला सिर्फ़ु ठरी मीरवा में इहा हिकिड़ी बिरादरी रहे पई? छा उन जे मां दाबियो प्रेशर में चंद माण्हुनि जे में अचां? छा उन बिरादरी जा माण्हू मूंखे सपोर्ट नथा कनि, गैरतमंद, जिन जा मां फेसबुक ते बि रखां पियो?
त तव्हां उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे जेको आहे नौजवाननि खे दॿायो था, दड़का था ॾियो? छा तव्हां ठरी मीरवा जा चंद जेके इन ज़ात वारा आहियो माण्हू, उहे पंहिंजनि ई माण्हुनि खे तव्हां दाबा धमकियूं ॾेई छा था साबित कयो? इहा तिर्ज़ सियासत जेका आहे या इहा जेका डीलिंग आहे, इहा त MQM कंदी रही आहे पंहिंजे में कराची में उन्हनि जे सेक्टर यूनिट ते उन्हनि जी उर्दू स्पीकिंग शरीफ़ जेके ख़ानदान ऐं फैमिलीज़ हूंदियूं हुयूं उन्हनि खे विहारे उन्हनि खे टॉर्चर कयो वेंदो। छा हाणे ठरी में तव्हां ॿियनि माण्हुनि खे छॾे पंहिंजे शहर नौजवान पढ़ियल लिखियल जेके असांजी इहा मदद पिया कनि उन्हनि खे था तव्हां टारगेट कयो, दाबा ॾियो? हिकिड़ो नौजवान मां तव्हांखे सबूत थो ॿुधायां, हिकिड़ो नौजवान आहे जंहिंजी मां पोस्ट रखी, अहिड़ा सवे नौजवान आहिनि जेके मूंखे सपोर्ट था कनि, जेके हक़ जी ॻाल्हि था कनि, जेके ताईद था कनि। तव्हां पंहिंजे किरदार ऐं अमल सां उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो कयो, छो जो मां त पंहिंजे किरदार सां थो माण्हुनि खे पंहिंजो आशिक़ बणायां, पंहिंजे कास ते उन मुंहिंजी हिमायत थो वठां उन्हनि खां। हीअ ॿुधो, हीअ तव्हांजो शर नौजवान आहे, हीअ शर नौजवान आहे जंहिंखे हीअ दाबा था ॾियनि सिर्फ़ु। साईं रिक्वेस्ट हुई मुंहिंजी इहा जेके तव्हांखे असांजा शहर जेके आहिनि तव्हांखे वेलकम लाइ बि मैसेज कनि पिया, ऐं सर इहो जेको तव्हां मतिलबु लाइव अची मुमताज़ शहर जे बारे में न ॿुधायो त मतिलबु हुन तव्हांखे छो त मां हुनजी तव्हां पोस्ट रखी आहे, त पोइ हिन खां पोइ जेके असांजी शहर बिरादरी आहे चङा मुड़ुस आहिनि उहे ॻाल्हियूं करे मूंखे जेके धमकियूं पिया ॾियनि ऐं जेके फेसबुक ते मैसेंजर ते बि गारियूं पिया ॾियनि, पर मां उन्हनि खे चई छॾियो मुंहिंजो मां मुश्ताक सर के सां गॾु आहियां, जेको सच ते आहे असां हुन सां हमेशह साथ ॾींदासीं। त ही नौजवान अहिड़ा समय मूंखे मैसेज कनि था, ही बि शर दोस्त आहे जंहिंखे मां सिर्फ़ु इन जे लाइ टारगेट कयो त तूं मुश्ताक सरकी जी हिमायत छो थो करे? अरे बाबा, मुश्ताक सरकी जी को हिमायत नथो करे, न मुश्ताक सरकी खे हिमायत खपे। ही जेके बि शऊर रखंदड़ माण्हू आहिनि, पढ़िया ॻढ़िया आहिनि, जेके अकुल रखनि था, फार्म रखनि था, दानिश रखनि था, ही उन कास खे था सपोर्ट कनि। इन में मुश्ताक सरकी जो को बि न वञे, न मूंखे क्रेडिट खपे। त मां त ॾिठो पंज छह ॾींहं इन मामले ते को अहिड़ो गॾियल तौर ते को हिकिड़ो एक्शन थियणु घुरिजे आहे, उहो न थियो। मां इस्लामाबाद में पंहिंजे बचड़नि सां आयो आहियां हिते तफ़री सांगे, हितां वेही करे जेको आहे मां उन दर्द खे महसूसु करे सघां थो त तव्हांजा छो ज़मीर मरी विया आहिनि। हीअ ॾिसो, अॼु जेका ॿी वीडियो आई आहे, मां तव्हांखे उहा वीडियो बि नथो ॾेखारे सघां, जेका इहो सारंगू शहर टार चणी 3 ॿारड़ा आहिनि जिन खे तरबियत थो ॾे इन कुदे कम जी। छा यार, तव्हां पंहिंजे बचनि खे रखो साम्हूं, हीअ त नर्सरी आहे इन ग़लति कमनि जी। हीअ असांजे मुस्तक़बिल जे महिमाननि खे तो ग़लति राह ते आणे। हिकिड़ी डार्क वेब आहे जेका आलमी तौर ते चाइल्ड पोर्नोग्राफी, जेके ॿारनि जूं इहे एतिराज़ जोगियूं फिल्मूं ठहंदियूं आहिनि, उन जा हिन खे लखे रुपया मिलंदा आहिनि। त हीअ जॾहिं बीठो टार चणे थो, तव्हां अक्सर माण्हू ॾिठी हूंदी आहे नई वीडियो, सारंगू बीठो टार थो हणे, ॿारड़ा उघाड़ा आहिनि ऐं उहे ग़लति कमु था कनि, हीअ सेखारे थो त कीअं कजे। त हीअ रुगो इहो न आहे त हिकिड़े ॿार सां ज़्यादती थी आहे, हीअ उहा सोच माइंड सेट माफ़िया आहे जंहिंजा केतिरा ई सबूत आहिनि। असांखे इन खे बेनकाब करिणो आहे, इन जो घेरो तंग करिणो आहे। त जेके बि दोस्त आहिनि, मां सलाम थो पेश कयां तव्हांजी जोगी बिरादरी खे, मां सलाम थो पेश कयां शर बिरादरी खे, मां सलाम थो पेश कयां कलोड़ा बिरादरी खे, मां सलाम थो पेश कयां चांग बिरादरी खे, मां सलाम थो पेश कयां साता बिरादरी खे, मां सलाम थो पेश कयां उतां जे लाड़िक बिरादरी खे, जिन अलल ऐलान जेको आहे इन रैली जी भरपूर हिमायत कई आहे, अमली तौर ते जदोजहद कनि था, कमु कनि था। त मां इहा मुतालबो कंदुसि त असांजी रैली पुरमन आहे, बिल्कुलु पुरमन आहे। हिकिड़े कलाक जो इवेंट आहे, असां ईंदासीं ॿारड़े सां मिली वापसि हलाए वेंदासीं। इहो को इन में एॾो अना जो मसइलो छो आहे? हिकु तरफ़ तव्हां दावा था कयो शुरू खां त असां हिन कुदे किरदार सां गॾु न आहियूं। अड़े बाबा, तव्हां गॾु न आहियो सारंगू सां, त मुश्ताक सरकी त सारंगू जे ख़िलाफ़ थो अचे, कंहिं मीर सरदार भोतार जे या कंहिं शरीफ़ माण्हू जे ख़िलाफ़ नथो अचे। हीअ अमल ई कुदो अमल आहे। उन कुदे अमल खे नंदण ऐं उन मासूम ॿार खे हौसलो ॾियण था अचूं, त पोइ को पाण ॾे छो थो सम्झे? मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तव्हां मुश्ताक सरकी सां इख़्तिलाफ़ रखो, मूंखे इन ते एतिराज़ न आहे, तव्हां छिके रखो, जेका मुंहिंजी तनक़ीद कयो था, इल्ज़ाम हणो था, हर शइ मुंहिंजे ई फेसबुक तो फ़ोटू खणी MQM सां मुंहिंजियूं ई शराब जूं बोतल वारा फ़ोटू रखियल आहिनि, उन ते कैप्शन रखियल आहिनि, रखो न मुड़ुसी कैप्शन छा लिखियल आहे। त इहे त मुंहिंजे कर्टेसी सां तव्हां फ़ोटू था खणो, तव्हां पंहिंजो को अहिड़ो सीक्रेसी मुंहिंजी लीक कयो जंहिंमें ख़बर पए त मुश्ताक सरकी जो किरदारु कहिड़ो आहे, तव्हां पंहिंजी महिनत करे खणी अचो। इहे त मुंहिंजा फ़ोटू पिया आहिनि, तव्हां खणी बार बार जेको घर खां रुसे थो, जेको बि घर खां कावड़े अचे थो, उहो अची बीहे थो त मुश्ताक सरकी हीअं आहे, मुश्ताक सरकी। अड़े बाबा, जॾहिं मुश्ताक सरकी पुछ ते लत रखे थो क्रिमिनल जी,
जॾहिं उन माफ़िया खे ललकारे थो त पोइ मुश्ताक सरकी जेको आहे ख़राबु आहे। अदा लुंड बिरादरी वारा बि चवनि था असां बि गॾु आहियूं, ऐं जेको आहे गोपांग बिरादरी चवनि था असां बि गॾु आहियूं। त तव्हां सभिनी खे निमी सलाम आहे, सैयद बिरादरी खे निमी सलाम आहे। त उहे माण्हू जेके शऊर रखनि था, जेके ॾिसनि था, असां ऐलान करे चुका आहियूं। सभिनी खां पहिरियों असांजो ऐलान आहे, जेकॾहिं माछी सोलंकी जेको वेठो आहे हीउ असांजो हे गॾु आहे। अदा गॾु आहे तूं? मेरा पुराना सभु गॾु साईं। साईं तव्हां? साईं असां ज़िले में कोशिशि कंदा त राणीपुर जा सभु दोस्त उते हूंदा। केरु? साता सहता बिरादरी टोटल हूंदी, मंगणे जा बिरादरी हूंदी बिल्कुलु। असां सभु साईं हूंदा। तव्हां कुरैशी साहब? साईं असां जो पंहिंजे ॻोठ जे तरफ़ां मिर्ज़ापुर जे तरफ़ां असां साईं सां गॾु आहियूं। हर उन कम में जेको असांजे लाइ नुक़सानदेह आहे, असांजे मुस्तक़बिल लाइ नुक़सानदेह आहे, असां उन्हनि सभिनी कमनि सभिनी कुदनि कमनि जे पोयां जे करे असां साईं मुश्ताक सरकी साहिब सां गॾु आहियूं। तव्हां साईं? साईं बिल्कुलु असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं इनशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं क़दम सां क़दम। मां पाण सूमरो आहियां साईं, सूमरो आहे क़ौम जे तरफ़ां इनशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं। त हीअ इस्लामाबाद में वेठल दोस्त बि तव्हां फ़ोनूं पिया कनि पंहिंजे ख़ैरपुर ज़िले ऐं उनजे भर वारे ज़िलनि में, त हीउ काज़ मुश्ताक जो नाहे, ख़ुदारा इहो सम्झो। हिकु ॾींहं जो इवेंट आहे, जागरता मुहिम आहे। असां उतां पीर जो ॻोठ बि वेंदासीं, जेका उते दरिंदगी थी आहे। असां शिकारपुर जे नींगर ॾे बि वेंदासूं। हीअ सिलसिले जी शुरूआति आहे। हीअ सिलसिलो शुरू थींदो पंहिंजे बचड़नि खे बचाइण जे लाइ। को हीअ पाण ॾे न सम्झे त ठरी में असां अची करे वापसि वेंदासीं, बसि ख़तमु थी ॻाल्हि, को कंहिंजी ज़ात खे टारगेट कंदासीं। असां उन सोच जेका बि सिंध में इहा सोच आहे, इहा ॿारनि सां ज़्यादती वारी जेका माफ़िया आहे, उन्हनि खे ललकारणु हर उन हंधि पहुचंदासीं जिते जिते ताज़ा इहे वाक़िया थिया आहिनि। ऐं मुस्तक़बिल इन्हनि वाक़ियनि खे रोकण जी भरपूर कोशिशि कबी, भरपूर आवाज़ उथारिबो। त ख़लील चांडो साहिबु चए थो जमाली बिरादरी बि गॾु आहे, लाशारी बिरादरी बि गॾु आहे। यार मूंसां 500 ज़ातियूं गॾु आहिनि, 500 बिरादरियूं गॾु आहिनि, बरोच जामोट गॾु आहिनि, हिंदू मुस्लमान गॾु आहिनि, ई क्रिश्चन गॾु आहिनि, सिख गॾु आहिनि। बाबा हर को माण्हू गॾु आहे। मां कंहिंजा कंहिंजा नाला खणा, हीअ जेके बि हिमायतुनि जा पोस्टर मां रखां थो, ख़ुदा थो ॼाणे मां कंहिंखे पाण न चयो आहे। हीअ पंहिंजो जज़्बो आहे नौजवाननि जो। तव्हां कंहिं कंहिंखे रोकींदो, कंहिं कंहिंखे दाबा ॾींदो? यार इन शयुनि खां निकिरो। हाणे ही उहो दौरु न आहे, 2020 आहे, जदीद दौरु आहे। को माण्हू कंहिंजो वाठो न आहे, को माण्हू कंहिंजो ग़ुलाम न आहे। तव्हां पाण खे नुक़सानु ॾींदा, तव्हांजा पंहिंजा शर नौजवान तव्हां सां अखियूं मिलाए बीहंदा, ॾिसंदा तव्हां 26 जुलाई ते। त पंहिंजो नुक़सानु न कयो। मां चवां थो शर बिरादरी पंहिंजी ॿधी जो मुज़ाहिरो करे। मां चीफ सरदार शहरयार ख़ान शर साहिब खे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा हिन में असांजी सपोर्ट कर। तोखे अलाह साईं इज़त ॾिनी आहे, पंहिंजे सॼे कबीले खे चओ त असां सां नेक कम में तव्हां रखियो न फेसबुक ते त सारंगू शहर सां को तालुक़ु न आहे। हाणे अमल सां ॿुधायो त तव्हांजो को उन वहशी दरिंदे सां कमु न आहे। त शर बिरादरी खे सॼी दुनिया मां सलाम पेश कराईंदासूं। त सरदार साहिब खे मुंहिंजी अपील आहे, ॿिया जेके मोतबर आहिनि यार, जेके ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, मां इन जेको आहे जेके बि वीडियो लाइव ते आया आहिनि सभई, उन्हनि सभिनी खे त अपील कयां त ख़ुदारा इहा तवानाई मुश्ताक सरकी खे नाकाम करण खां ज़ाया न कयो। अचो कराची, अचो गॾिजी करे सिंधियुनि जी मालिकी कयूं। इहे सभु नौजवान पंहिंजा उते घुरायूं, उते ताक़त जो मुज़ाहिरो कयूं। त पोइ मुड़सी चइबी पंहिंजनि सां सीनो न सायो। इन नंढड़ी अनाउनि जे करे अॻे बि असां वटि क़बाइली झेड़ा झगड़ा थिया आहिनि, वॾा नुक़सान थिया आहिनि। मुश्ताक सरकी जो कुझु नुक़सानु न थींदो। तव्हांजा माण्हू तव्हांजे साम्हूं बीहंदा जेकॾहिं तव्हां हाणे बि होश जा नाखून न वरिता, तव्हां हाणे बि जेकॾहिं पुरमन तरीक़े जो असांजे एतिराजी सपोर्ट न कई, त मां हाणे अपील थो कयां। मां वरी नॉर्मल ॻाल्हायां थो, अपील थो कयां, त पोइ वरी तव्हां चओ था त सॉफ्टवेयर अपडेट थियो। वरी थोरो तेज़ ॻाल्हायां थो, थोरो कावड़ में ॻाल्हायां थो, वरी चओ था साईं मुंहिंजा पंहिंजा दोस्त जेके नौजवान शहर आहिनि, वरी उहे चवनि था साईं तव्हां हरू भरू था तिखो ॻाल्हायो। त बाबा मां नॉर्मल ॻाल्हाए अकुल सां, शाम जो पहर आहे, मानी खाधी आहे, चांहि पई आहे, त वरी मथां चवंदा मग़रिब खां पोइ ॿिए सेंस में मां कॾहिं न पीअण वारो आहियां, न पीअण वारे सां कॾहिं मां वेठो आहियां। त होश अकुल में चवां थो त ख़ुदारा हिन काज़ जी सपोर्ट कयो, हिन जेको आहे रैली जी सपोर्ट कयो। हीअ रैली तव्हांजे बचड़नि जी आहे। ख़ुदा न ख़ास्ता अलाह साईं ख़ैर करे सभिनी बचड़नि जो। उहो वक़्तु परे न आहे जेकॾहिं हिन रैली खे तव्हां नाकाम कयो। ख़ुदा न ख़ास्ता ॿियो बचड़ो को मंगणहार न हूंदो, शर बि थी सघे थो नंढड़ो मासूम। त इहा हिकिड़ो मकाफ़ात अमल आहे। तव्हां जेकॾहिं माफ़िया जी हाणे सपोर्ट था कयो, सुभाणे तव्हां ई पंहिंजो मातम कंदे नज़र ईंदा। अलाह न करे कंहिंजो ॾींहुं अचे, सुभाणे को ॿियो
उतां जो जोगी बचड़ो इन्हनि जे हवस जो शिकार बणिबो, उतां जो कलोड़ो फ़क़ीर को हवस जो शिकार बणिबो, उतां जो टालपुर को ॿारड़ो। त इहो न सोचो इनखे हाणे साईं तव्हांखे इन जी चेल खे चिॿो करिणो आहे, इन माफ़िया खे कर नाहे खणी ॾियणो, इन केस खे सीरियस वठिणो आहे, इन ते पब्लिक प्रेशर वधाए रखिणो आहे, इन ते दबाव हुजे अवामी। त मां इहो मुतालबो थो कयां त जेके दोस्त मुखालफ़त कनि था ॿिया मौक़ा मां ॾींदुसि तव्हांखे, इहे ॿिया मौक़ा तव्हांखे मिलंदा, खुली करे तनक़ीद कयो। ख़ुदा रा 26 जुलाई खे गॾिजी इन रैली खे कामयाबु कयो ऐं उन हिकिड़े मासूम समेत। हाणे ॾिसो जंहिंजी वीडियो आहे इहा टार्च वारी, उहे ॿारड़ा छो नथा अचनि, छो जो उहे हिसियल आहिनि। उहे तमामु घणा उन जा पीअर ग़रीब परेशान मूंखे वीडियो मोकिलिया जिन मूंखे वॉइस नोट मोकिलिया आहिनि, साईं तव्हां अचो। न्याणियूं मुंहिंजूं यार ख़ैरपुर जे साफ़िन खां नंबर पियो वठनि, पंहिंजा दर्द सूर पंहिंजे पीउ ऐं भाउ खे ॿुधाइण बदिरां माते वेसा करे ॿुधाइनि थियूं त अचो अदा असां नाला खणी ॿुधाईंदासीं असां सां किन किन ज़्यादतियूं कयुनि ठरी मीरवा में। त ही उहा माफ़िया ऐं उन्हनि खे उहा माफ़िया बचाइण थी अचे। त मां हाली कुझु नथो चवणु चाहियां तलख़ ॻाल्हि, ख़ुदा मां ही अपील वारी थो कयां, अचो गॾिजो ऐं पुरमन तरीक़े सां इहो हलूं 26 ते पुरमन तरीक़े सां। बाक़ी पंहिंजे इर्द गिर्द ॾिसो केरु थो इहा शैतानगिरी करे, उन्हनि ते करड़ी नज़र रखो, चाहे तव्हांजे पासे हुजे चाहे को असांजे पासे हुजे, उहो असां मां न हूंदो। असां मोहबतुनि जो पैगाम खणी हिकिड़े अज़ीम काज़ ते था अचूं। जेको बि हिन में रुकावट बणिबो त मां उतां जे रेंजर्स जे आला ऑफिसरनि खे अपील थो कयां, मां पुलिस जे आला ऑफिसरनि खे अपील थो कयां त ही नोगो एरिया जॾहिं कराची में ख़तमु आहिनि, MQM ऐं ॿियनि जेके ANP जूं जेके इलाइक़ा हुया जिते हुन जा हथियार बंदि हुया, इलाइक़नि में बैरियर्स घिटनि में लॻियल हुया, जॾहिं रेंजर्स उहे हटाए छॾिया आहिनि त सिंध में कहिड़ी अहिड़ो इलाइक़ो ऐं शहर आहे जंहिं ते पाकिस्तान जो आइन मूंखे रोके थो मां न वञा। ही नोगो एरिया किथे बि बर्दाश्त न थींदा, पंहिंजो नुक़सानु कंदा। असांखे धमकियूं ॾियण वारा सोचनि त कानून हरकत में ईंदो। मां हुनखे अपील थो कयां SSB ख़ैरपुर साहिब खे, DIG सक्कर साहिब खे, त असां अमन जो पैगाम खणी निकिता आहियूं, असां ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचाइण जे लाइ निकिता आहियूं। ऐं ही जेके बि रुकावट विझंदा उहे उन माफ़िया जा सिधा सहूलियतकार हूंदा ऐं उन्हनि खे बि असां कानूनी तरीक़े सां मुंहुं ॾींदासीं। त सॼी सिंध ॾिसे पई असां पुरमन तौर ते पुरमन पैगाम खणी बचड़नि वटि वञूं पिया। ऐं हाणे उमीद था कयूं त उहे माण्हू जेके ॼाणी वाणी बुग़्ज़े मुश्ताक सरकी में मुखालफ़त कनि था, उमीद आहे त हाणे मुस्बत रेस्पॉन्स ॾींदा। ऐं जिन दोस्तनि मूंसां ॻाल्हायो आहे, जिन बि मूंखे अपील कई आहे पुरमन जी, त मां ऑलरेडी पुरमन आहियां। मूंसां हर माण्हू जेको हूंदो उहो असांजे कास ते ऑलरेडी पुरमन आहे, उन साबित कयो आहे पंहिंजे अमल सां। त असां हाणे सभिनी खे गुज़ारिश था कयूं त जंहिंजो जेतिरो वसले थो उहे सभु माण्हू पंहिंजा समूरा वास्ता तालुकात इस्तेमालु कराए इन 26 जुलाई वारे आचर ॾियारे शाम 4 बजे वारी रैली खे कामयाबु कनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, वहशी दरिंदा मुर्दाबाद, मासूमनि जी असमत ज़िंदाबाद।